सिंध हाई कोर्ट सखर एहतसाब अदालत सखर जी सज़ा वारे फ़ैसिले खे रद्द कंदे अॻूणे DC लाड़काणो जावेद जागिराणी खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे सखर मां CN न्यूज़ जो ब्यूरो चीफ यार मोहम्मद सुमरो। जी यार मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी ज़ारा, बिल्कुलु। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जेका एहतसाब अदालत सखर पारां कुझु ॾींहं अॻूणे DC लाड़काणो जावेद अहमद जागीराणीअ खे ॾंड ऐं क़ैद जी सज़ा ॿुधाई, उन जे ख़िलाफ़ अॻूणे DC सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दरख़्वास्त दाख़िल कई हुई नज़रसानी जे लाइ। उन दरख़्वास्त जी अॼु जेको आहे डबल बेंच जस्टिस अरशद हुसैन ऐं जस्टिस अमजद अली सातो ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ जे दौरान अॻूणे DC जे वकील जा दलील ॿुधण खां बाद में एहतसाब अदालत जे फ़ैसिले खे रद्द कंदे ऐं हुकुम जारी कयो आहे त DC खे जेको आहे रिहा कयो वञे, आज़ादु कयो वञे।